नाज़रीन, पीपल्स पार्टी वफ़ाक़ी हुकूमत खां इस्तीफ़ा जो मुतालबो करे छॾियो। सेनेटर रज़ा रबानी चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कराची जो इंतज़ाम संभालण वारियूं ॻाल्हियूं गैर आइनी ऐं गैर क़ानूनी आहिनि। सिंध जो अवाम सूबे जो विरहाङो कॾहिं बि थियण न ॾींदो। केरु इहो न सोचे त अहिड़ी तरमीम खे ख़त्म करे छॾींदो। सूबनि जा इख़्तियार घटाइण IMF जी शर्तुनि में शामिल हो। हुकूमत जे नाक़स पॉलिसियुनि सबबि मुल्की माशी सूरतहाल बदतरीन आहे। आर्टिकल 149 त वफ़ाक़ी हुकूमत ते लागू थियणु घुरिजे। कराची में सूबाई वज़ीर सईद गनी सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे रज़ा रबानी चयो आहे त आर्टिकल 149 जे शक नंबर 2 तहत वफ़ाक़ी हुकूमत खे कराची में मुदाख़लत जो चयो वियो आहे। छा आर्टिकल 149 जी ॻाल्हि करणु सूबाई ख़ुदमुख़्तारी ते हमिलो नाहे? हुन वधीक चयो आहे त मौजूदा हुकूमत में मुशर्रफ जी टीम मौजूदु आहे। हुकुमराननि कंहिंजे एजेंडा ते कमु करे रहिया आहिनि। सूबनि खे पंहिंजे हक़नि खां महरूम कयो पियो वञे। NFC एवार्ड 8 साल गुज़रण बावजूदि नाहे ॾिनो वियो। संदसि वधीक चवणु हो त सूबनि जा इख़्तियार घटाइण IMF सां कयल मुआहिदे जे शर्तुनि में शामिल हो। इस्लामाबाद सूबनि जो पैसो हड़प करणु चाहे थो। केर बि इहो न सम्झे त उहो अहिड़ी तरमीम खे ख़त्म करे छॾींदो। जेकॾहिं केरु उन तरमीम खे ख़त्म करण जो सोचे पियो त इहो अहमकनि जी जन्नत में रहे थो। हुन वधीक चयो आहे त आइन मूजिबि सूबाई ख़ुदमुख़्तारी खे को बि नुक़सानु नथो पहुचाए सघे। आइन में कुझु बि अहिड़ो नाहे जो वफ़ाक़ी हुकूमत कंहिं सूबे जे शहर जा इंतज़ाम संभाले सघे। आर्टिकल 149 रुगो हिदायतुनि ताईं महदूद आहे। वफ़ाक़ी हुकूमत सूबनि खे रुगो तजवीज़ूं ॾेई सघे थी। रज़ा रबानी जो चवणु हो त मुल्की माशी सूरतहाल इंतहाई ख़राब आहे। बदतरीन माशी सूरतहाल मौजूदा हुकूमत जे पॉलिसियुनि जो नतीजो आहे। आर्टिकल 149 त वफ़ाक़ी हुकूमत ते लागू थियणु घुरिजे। हुन वधीक चयो आहे त असां वफ़ाक़ी हुकूमत खां इस्तीफ़ा जो मुतालबो कयूं था। मौजूदा हुकूमत इस्तीफ़ा ॾेई जंहिं खां पोइ नयूं चूंडूं करायूं वञनि।